सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी जे आइकन ते क्लिक कयो त जीअं तव्हांखे हर नई वीडियो जी अपडेट मिलंदी रहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो होस्ट रियाज़ शेर। अॼु मां तव्हांखे सेखारींदुसि लोगो ठाहिणु सेखारींदुसि। तव्हां ॾिठो हूंदो मां बूइंगो जो लोगो तव्हांखे ॾेखारींदो लोगो उन तरह जो लोगो आउं ठाहींदुसि। तव्हां ॾिसो पिया हीउ लोगो पाण अॼु ठाहिणु सिखंदासीं। हीउ तव्हां वीडियो फुल ॾिसंदा इंशाल्लाह तव्हां सिखी वेंदा लोगो ठाहिणु। ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कजो। अञा ताईं मुंहिंजे चैनल तव्हां सब्सक्राइब न कयो त पहिरें सब्सक्राइब बटन ते क्लिक कयो ऐं घंटी जे आइकन ज़रूरु क्लिक कयो त जीअं मुंहिंजी वीडियो जी अपडेट मिलंदी रहे तव्हांखे। त स्टार्ट था कयूं लोगो ठाहिणु। तव्हांखे ज़रूरु पवंदी दोस्तों एप्लीकेशन जी। एप्लीकेशन पिक्सल ऐप आहे। इहा लिंक बि हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में ॾींदुसि। ऐं हिकिड़ो तव्हांखे फ़ॉन्ट खपंदो उहो बि तव्हां हिन वीडियो डिस्क्रिप्शन में तव्हां खणी सघो था, डाउनलोड करे सघो था। त अचो त हिनखे स्टार्ट इहो आहे। हाणे असां एडिटिंग कंदासीं। ए जी ऑप्शन में ईंदासीं। हाणे त असां एम लिखंदासीं। एम त वॾो कंदासीं करे पोइ असां फ़ॉन्ट चेंज कंदासीं। हीअ फ़ॉन्ट जो ऑप्शन आहे। माई फ़ॉन्ट में ईंदासीं। हितां हिकिड़ो फ़ॉन्ट ॾींदासीं। हीअ ब्लेंड ऑफ द एप्स आहे। ॾिसो एतिरी साइज़ में रखंदासीं। ठीकु। हाणे असां हिनखे टेक्सचर ॾींदासीं अजरक वारो। हिन फोटो अजरक वारो हणंदासीं हिन ते। हीअ आहे अजरक वारो टेक्सचर एंड फोटो बि ॾींदासीं असां हिन मथां। ओके थी वियो डन। हाणे असां स्ट्रोक यानी कि बैकग्राउंड कलर जे पासे रख लाइन हूंदो उहा लाइन ईंदो। अच्छी लाइन सही आहे वाइट। ठीकु आहे। हाणे बैकग्राउंड जेको आहे असां रिमूव कंदासीं। तव्हां हिन ऑप्शन आख़िरी ऑप्शन वञो जेको ट्रांसपेरेंट हिन क्लिक कयो। वरी साॻे ऑप्शन ए में ईंदासीं क्लिक करे पोइ ए में ऑप्शन ईंदासीं। वरी लास्ट में लाईंदासीं त लिखियलु आहे 3D रोटेट। हिन ते क्लिक कयो। हेठियों ऑप्शन आहे वाई एक्सिस, हिनखे फुल करे छॾियो 180 ते। ठीकु आहे। हाणे असां सेव कंदासीं। ठीकु असांजो सेव थी वियो। हाणे असां वरी एडिट में ईंदासीं। असां हिते वरी एच लफ़्ज़ लिखंदासीं एच। पंहिंजे साइज़ ते वधायूं। पहिरें कलर रेड ॾींदासीं कलर। पोइ हिनजी साइज़ वधाईंदासीं। साइज़ फुल करे तव्हांखे वरी फ़ॉन्ट वञिणो आहे। हीअ फ़ॉन्ट सां खणंदासीं त साइज़ वरी कंदासीं। ऐं असां एम लफ़्ज़ जेको सेव कयो आहे उहो वरी इम्पोर्ट कंदासीं। सेव थियल असां हिनखे कंदासीं। इहो आणे करे वरी हिनखे थोरो नंढो कंदासीं। हिते बीहारींदासीं हिनखे। हिन जो जेको हिनखे असां फ्रंट में आणींदासीं। थोरो हिनखे कटियूं। हीअ तव्हांजो डॉट ॾिसी रहिया हिन क्लिक कयो। वरी हिनखे हीअं अॻिते कयो। हिन कटियो। ठीकु आहे। हीअ कटिजी वियो असांजो। हिन ते हीअं वराईंदासीं थोरो तव्हां बीह वञे। हिन ऑप्शन में वरिजो। थोरो हिनखे वॾो कंदासीं। थोरो हिनखे नंढो कंदासीं। हिते असांजो लोगो सही ओके आहे। थोरो हिते करे हाणे असां जेको आहे सो नालो लिखंदासीं वॾी पीस सां। असां हिनखे रोटेट कंदासीं। वरी असां फ़ॉन्ट में लाईंदासीं। और इन कॉपी कयो। वरी ॿियो नालो लिखो हिंगोर जो साग। हिंगोर जो लिखिजी वियो। वरी असां हिन जो फ़ॉन्ट बि चेंज कंदासीं। वरी फ़ॉन्ट वारो ऑप्शन वञो। हितां
MEME फॉन्ट ही सही है ये खणो ये फुल विड्थ माण्यो फुल साइज में एतरी साइज सही है यानी कलर जो असां येलो कंदासीं हाइड्रो कलर कंदासीं हिन जो हाँ वरी एम ते क्लिक कयो वरी हिन विच ऑप्शन वञूं ठीकु आहे त हिनखे असां 3D लुक ॾींदासीं 3D शेप लिखियल आहे 3D शेप ॾींदासीं थोरो हिन साइज़ घटाईंदासीं साइज़ लॻे ही सही आहे त वरी हेॾां ईंदासीं एंगल चेंज कंदासीं एंगल चेंज ही सही आहे एंगल थी वियो साइज़ थोरो घटाए सघो था भले त वधायो घटायो तव्हांजी मर्ज़ी आहे एतिरी साइज़ सही आहे हिन जो एंगल चेंज कंदासीं वरी फॉन्ट में ए में त हिन में 3D में क्लिक कंदासीं एंगल चेंज थी वियो साइज़ घटायोसि एंगल इहो सही आहे बिल्कुलु ठीकु आहे असां हाणे वरी बैकग्राउंड कलर ईंदासीं शेप वञूं हिनखे छा कयो तव्हांखे वधायो हुते फिट कयो स्क्रीन में हिनखे फिट कयो ओके करे छॾियो ऐं वरी लिखियलु आहे टू बैक करे छॾींदा त असांजो लोगो जेको आहे तयारु थी वियो आहे असांजो लोगो बिल्कुलु तयारु थी चुको आहे हाणे असां हिनखे साइज़ ॾींदासीं हाणे हिन ऑप्शन वञी त हिते लिखियलु आहे इमेज साइज़ तव्हांखे जे प्रोफाइल पिक्चर ठाहियो था फेसबुक जी या यूट्यूब जी त उन लाइ 1000 बाय 1000 साइज़ लाज़मी हुजे छो इहा साइज़ जेका आहे बिल्कुलु फिट रहंदो आहे फिट रहंदी आहे साइज़ यूट्यूब जी प्रोफाइल हुजे या फेसबुक जी प्रोफाइल हुजे ट्विटर जी कहिड़ो प्रोफाइल हुजे हिन में साइज़ प्रोफाइल हिन साइज़ में फिट रहंदो आहे 1000 बाय 1000 त सो अॼु जी असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी मुंहिंजी दुकान तव्हांखे पसंदि आई हूंदी अगरि जी पसंदि आई त लाइक ज़रूरु कयो ऐं मूंखे कमेंट ज़रूरु कयो मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।